सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजे करे समझण जी ॻाल्हि इहा हूंदी आहे, असां पैदा इंसान थी कर थी न, पर जेको जनम थियो असांजो जीवन केस ठही रहियो, असां ज़िंदा केस ठही रहियासीं। असां ज़िंदा रहण जो मक़सद सिर्फ़ ज़िंदगी न हूंदी आहे, ज़िंदा रहण जो मक़सद आहे असांजी इंसानियत, असांजी नेकी, असांजी चङाई उहा केतिरो वक़्तु ज़िंदा रहे, असांजी भलाई, असांजी बहितरी केतिरो वक़्तु ज़िंदा रहे। असां अहिड़ा कर्म उन्हनि कया जे लखनि करोड़नि सालनि खां बाद में बि अॼु ताईं ज़िंदा आहिनि, 100 सालनि खां बाद अॼु बि ज़िंदा आहिनि। ऐं जेको असां अमल न करे सघंदा आहियूं उनजो नतीजो हूंदो आहे जंहिं महिल मिलंदा आहियूं उन वक़्तु ज़िंदा हूंदा आहियूं, जंहिं महिल मिलंदा न हूंदी यादि बि कोन्हे हूंदो को आहे कि वियो पतो बि कोन्हे, इहा बि ख़बर कोन्हे आहे या वियो। सालनि खां बाद कोई मिलंदो पतो हो घणो बाक़ी थी वियो ख़बर बि न पई। ऐं कॾहिं कॾहिं कोई अहिड़ो मिलंदो आहे भई ओचितो बि नथो हो यार अञा हुई छा, मूंखे पतो बि कोन्हे, मूंखे घणो वक़्तु मां सम्झुमि भई माना के के ज़िंदा हूंदा बि मोहल हूंदा आहिनि, अहिड़ा बि कोन हूंदा आहिनि ज़िंदगी में। तंहिंजे करे हक़ीक़त में उनजे जनम खे, उनजे ॾींहंनि खे, उनजे मौक़नि खे मल्हाइण उहो असांखे उनजी ज़िंदगी ॿुधाईंदी आहे। ऐं ज़िंदगी जो मेन कारण उन्हनि जी ज़िंदगी में अति हुई, असांजी ज़िंदगी में अति उन्हनि रखी बस। इन करे असांजी ज़िंदगी सदाई उनमें गुज़रंदी आहे, कीअं हथु करां छा करां, रहण वारी हालत में कॾहिं पूरा ई न थींदी। ऐं हुनजी ज़िंदगी उहा राम वांगुरु रही। तंहिंजे करे असां बि चाहींदा इहे हूं जेको राम थियणु चाहींदा आहियूं। असां में कमी असां में बि कोन्हे, घटि असां में कोन्हे। जेकॾहिं असां में इंसानियत न हुजे त असां चाहियूं आहे न मुंहिंजो मुड़ुसु रावण वांगुरु हुजे या शरूपेणखा वांगुरु मुंहिंजी ज़ाल हुजे, असां मुंहिंजो कोई बि नथो चाहे। असांजो ग़लति न चाहिण बि असांखे इंसानियत आहे। असां सभु इंसान ऑलरेडी आहियूं, असां सभु चङा आहियूं, असां मुंहिंजो कोई ख़राबु कोन्हे। असां ख़राबु पाण खे तॾहिं चऊं जॾहिं असां चऊं असां रावण थियणु चाहींदा आहियूं। एतिरनि दुखनि खां बाद में बि असां राम थियणु चाहींदा आहियूं, असां सीता थियणु चाहींदा आहियूं। कोई बि असां मुंहिंजो शरूपेणखा न थियणु चाहींदी, कोई पूतना न थियणु चाहींदी, न कोई थियणु चाहींदी आहे, न वरी असांखे वठणु चाहींदा। इन करे कोई रावण हुजे, कोई कंस हुजे, काई औरत वठण बि न चाहींदी। एॾो वैभव हुयो, एॾो सभु कुझु हुयो। असां बि इंसान घटि कोन हुओ, असां बि उन्हनि वांगुरु हुओ, सिर्फ़ु असांजे अमल में थोरो फ़र्क़ु आहे। सोच असांजी अॼु बि उहा आहे। जेकॾहिं उहा सोच न हुजे हा त अॼु असां एॾो वॾो प्रोग्राम छो रखूं था। माना असांजी सोच, असांजी चाहत उहा ई आहे, असांजा वीचार त अॼु बि उहे ई। असां चङा अॼु बि ओतिरा ई आहियूं जेतिरा हज़ारे साल अॻु उहे हुया। घटि असां बि कोन, लेकिन असां थोरो छड़ो पंहिंजो पाण खे चाहींदा आहियूं, पंहिंजी चाहत खे ई बहितर करूं, बसि ॿियो कुझु बि न करूं। असां चाहींदा आहियूं त मूंखे सीता जहिड़ी मिले, ज़रूरु मिले, पर सीता खां अॻु में छड़ो पंहिंजो पाण खे थोरो राम बणायूं बसि। असां चाहींदा आहियूं असांखे बेशक ॾुख मिले या सुख मिले, पर मुड़ुसु राम जहिड़ो वफ़ादार हुजे, एॾो चङो हुजे, बसि असां थोरो सीता थियणु चाहियूं, बसि ॿियो कुझु बि न। असांखे यादि रखणु खपे, असांजी शादी थी, असांखे राजा बणायो वियो, असां राजा थियूं, असां कॾहिं भिखारी न बणिजूं, कॾहिं कंहिंखे सज़ा ॾियण वारा न बणिजूं। जंहिं ॾींहुं वॾनि खे सज़ा ॾिनीसीं त पोइ सॉरी असां कंस बणिजी वेंदासीं, उन पंहिंजे पीउ खे क़ैद कयो। पोइ असां वरी राम जे दशरथ जे लाइ सभु कुझु छॾियो, उते फ़र्क़ु थी वेंदो। वॾनि खे सज़ा जंहिं बि ॾिनी पोइ उन कंस ॾिनी, कॾहिं राम कोन ॾिनी, कॾहिं कृष्ण या कंहिं ॿिए न ॾिनी। लेकिन असां जंहिं ॾींहुं वॾनि खे इज़त कई ॾिनीसीं, उन ॾींहुं असां सही राजा बणिबासीं, जॾहिं उन्हनि खे महाराज बणायोसीं। उन ॾींहुं असां राणी पंहिंजो पाण थी वेंदासीं।
जंहिं ॾींहुं असां प्रजा खे सुख ॾियोसीं, नंढनि सभिनी खे प्यार सां रखियोसीं, उन ॾींहुं असां राजा हूंदासीं। जंहिं ॾींहुं नंढनि सां धोखो कयोसीं, उन ॾींहुं पैदा पइजी रहंदासीं। तंहिंजे करे ये किस्सा, कहानियूं, कथाऊं, जीवन, देव, अवतार, ये जेके भी आहिनि, ये सब ओरानी जड़ा सां आहिनि ऐं असां सभु तहिड़ा थियण बि चाहींदा। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे, सिर्फ़ु असांजी खोपड़ी खे थोरो घुमायो वियो आहे, बसि ॿियो कुझु बि कोन्हे। असांखे खोपड़ी छड़ो थोरो वापसि आणणी आहे, बसि ॿियो कुझु बि न आहे। अॼु असां चाहत असांजी बि ओड़ी आहे जहिड़ी हज़ारे साल अॻु में हुई। असां अॼु बि ओतिरा ई चङा आहियूं जेतिरा हज़ारे साल अॻु हुयासीं। अॼु बि असां मुंहिंजो कोई अहिड़ो कोन्हे जेको रावण थियणु चाहे, अहिड़ो कोई बि कोन्हे जेको शूर्पणखा थियणु चाहे। जन के एतरा सुख हुया, एतरो सब कुछ हुयो, सोने जी लंका, खाधा पीता, ये सब कुछ, पर सब कुछ हुयो, असां ओड़ा न थियण चाहियूं। पर जेके बनवास मिलियो, जेके दुख मिलिया, असां सभु ओड़ा थियण चाहियूं। छाकाणि इंसानियत सभु खां मथे, असां सभु इंसान थियण चाहियूं। हक़ीक़त में अॼु पाण सभु इंसान जी सोच रखी करे ई गॾु वेठा आहियूं। असांखे हल्को सो बसि पंहिंजो पाण खे बदिलाव ॾियणो आहे, घणो बि न। असां सिर्फ़ु सभ जी संभाल करूं, सभ सां बहितर वहिंवार कयूं, सभ सां चङो हलूं, कुझु वक़्तु उन सॼे साईं जो नाम ध्यानु सिमरन कयूं, जो मालिक असांखो कॾहिं न भुलिजे। जॾहिं असांखो मालिक कॾहिं न भुलिजंदो त पोइ उहो असांखे कॾहिं बि न भुलाईंदो। असां हिते बि सुखी रहंदासीं, उते बि सुखी रहंदासीं, सदाई ख़ुशि